सैदाबाद प्रेस क्लब के अॻियां उजण बिरादरी के माण्हुनि वरेरो ज़ाहिद हुसैन उजण की अॻवानी में मखदूम हाउस आला में फ़ैसला कमेटी के मेंबर ऐं टंडो आदम के बासर सियासी शख्सियत वरेरो अताउल्ला जुणेजो जी बेवाजिबिन ऐं ज़ाब्तनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। हुननि मीडिया अॻियां दाहींदे चयो आहे त वडेरो अताउल्ला जुणेजो फ़ैसलनि करण दौरान मुतासिर थियल बिरादरियुनि सां अढंगे रवैये सां पेश थो अचे ऐं फ़ैसलनि में रिहा थो करे। हुननि दाहियो आहे त वडेरो अताउल्ला जुणेजो मूंखे बिना सबब जे पुलिस सां गिरफ़्तार कराए बेवाजिबी कई आहे। हुननि सरवरी जमायत जे रूहानी पेशवा मखदूम जमील ज़मा खां मुतालबो कयो आहे त उजण बिरादरी जे माण्हुनि खे वडेरे अताउल्ला जुणेजो जी ज़ाब्तनि खां निजात ॾियारी वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची